दोस्तों अॼु उर्स चांडे जो एल्बम आहे 17 पंटीह वॉल्यूम जेको 1998 में रिलीज़ थियल आहे ऐं एल्बम तमामु बहितरीनु आहे। एल्बम जो ही तमामु बहितरीनु गीत उर्स चांडे ॻायो, तुंहिंजी यादि में अॼु रोआं पियो। ऐं ही एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु आहे, उन दौर में सुठो हलियो। ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायूं त एल्बम जेके बि रखूं था पिया उहे रिलीज़ फॉर इंफॉर्मेशन आहिनि। काफ़ी दोस्त ॾिसी करे छॾे था वञनि, उन्हनि जे लाइ गीत हलंदो, पर गीत न आहे, ही इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ऐं थंबनेल ते बि इहो ई लिखियलु आहे त एल्बम रिलीज़ फॉर इंफॉर्मेशन। ठीकु आहे, थंबनेल सभिनी ते लिखियलु आहे। काफ़ी दोस्त ॾिसी करे छॾे था वञनि वीडियो। उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे त तव्हां मालूमात ॾिसो ऐं उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे त हाणे वीडियो ॾिसो पिया ऐं उन खां बाद जेको आहे न, ही सिस्टम जेको असां कयो आहे काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे ऐं दोस्तनि काफ़ी पसंदि बि कयो आहे। ऐं उन्हनि खे अर्ज़ु आहे त कमेंट्स कनि, पंहिंजी क़ीमती राय असांखे ॾियनि। ऐं ही एल्बम रिलीज़ थियो आहे ऐं उन जा कलाम जेके आहिनि ऐं उन्हनि शाइरनि जा नाला इहे तव्हांखे ॿुधाया वेंदा आहिनि चैनल ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त हाणे यूट्यूब ते कमाइण जो कमु ॾुखियो आहे। ऐं तव्हांखे इहो इन करे बि ॾसां त गाना अपलोड करणु फुज़ूल आहे। पंहिंजो टाइम विञायो, थंबनेल ठाहियो, कलाम हथु कयो, अपलोड कयो, उन खां बावजूद बि कोई फ़ाइदो न आहे। हिकिड़ा शौक़ु ख़ातिर हलाइनि था त उहे भले हलाइनि, पर ही असांजो कमु इनशाअल्लाह कामयाबु थींदो तव्हां दोस्तनि जी हेल्प सां। हाणे हिन एल्बम में घणा गीत आहिनि? 10 गीत आहिनि। 10 ई तव्हांखे ॿुधाईंदासीं। हलूं था पहिरें कलाम ते। पहिरियों कलाम आहे अली मोहम्मद जो कलाम आहे, भलारो ॾींहुं ॾिसी। उन खां बाद जेको आहे ॿियो ख़मीसो चांडियो जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि मुबारक हुजनि तोखे सोना। उन खां बाद ॿियो कलाम आहे मास हॾनि मथां वियो। ऐं ही कलाम आहे ख़मीसो चांडियो जो। ख़मीसो चांडियो न, ऐं ही जानन ॾेथियो जो कलाम आहे इहो। ऐं उन खां बाद ॿियो कलाम आहे सियाणनि आ सच चयो। ऐं ही कलाम आहे अब्बास मलाह जो। ऐं उन खां बाद ॿियो कलाम आहे बीमार मां थियो आहियां सोना तुंहिंजे इश्क में। ऐं ही कलाम जो शाइर आहे हाजी शान मला। ऐं उन खां बाद ॿियो कलाम आहे मोहम्मद ईसा बलोच जो कलाम आहे तुंहिंजे लाइ ईद नाहे मुंहिंजे लाइ दीद नाहे। उन खां बाद ॿियो कलाम आहे मई आगरो, ही बलोची गीत आहे। उन खां बाद ॿियो कलाम आहे सिघो आ तूं सांवल, इहो कलाम आहे मरीज़ साहिब जो कलाम आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे तुंहिंजी यादि में रोआं थो। उन खां बाद आख़िरी कलाम आहे हाशिम महर जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि महबूब जे मेलाप खां पोइ आऊं ॾाढो ख़ुशि आहियां। दोस्तों ही एल्बम कंप्लीट थी चुको आहे ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾियनि त ही कमु असां सही रखियो आहे या सही न आहे। काफ़ी दोस्त जेके सर्चिंग कंदा आहिनि, कलाम ॻोल्हनि था, उर्स चांडियो आहे, हैदर फौज़िया सूमरो आहे, ॿिया कई फ़नकार आहिनि, उन्हनि जा कलाम ॻोल्हींदा रहनि था। ऐं उन्हनि खे कलाम ॿुधल बि हूंदा आहिनि, पर ख़बर न हूंदी आहे त ही एल्बम आहे। तो अहिड़े हिसाब सां माण्हुनि खे ॾिसी करे, सर्चिंग खे ॾिसी करे असां ही कमु रखियो आहे, जीअं दोस्तनि खे ख़बर पए त ही एल्बम कहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में केतिरा कलाम आहिनि, कहिड़नि शाइरनि जा कलाम आहिनि। सिर्फ़ु असां इहो कमु रखियो आहे। थोरो कमु आहे, फुज़ूल वीडियो ॾिसनि था, उन में को फ़ाइदो न आहे। अगरि जे मौसीक़ी सां इश्क़ आहे जिन्हनि खे, उहे ॾिसणु अची।